दोस्तों अस्सलाम वालेकुम, नमस्ते। अॼु जो लफ़्ज़ जेको आहे उहो आहे अल्हड़ू। अल्हड़ू ऐं उनजो जिमे जेको आहे उहो छा थींदो, प्लूरल जेको उहो थींदो अल्हड़। हाणे इन जो मतिलबु जेको आहे उहो ई सिफ़त आहे, मतिलबु आहे सेखड़ाट या अल्हड़। अल्हड़ मतिलबु जेको सेखड़ाट हुजे, कमु जंहिंखे मुकमल ईंदो न हुजे। मिसाल तौरु जेकॾहिं वकील आहे त ड्राफ्टिंग उनखे जेको आहे उहो अञा सिखंदड़ हुजे, सुठी ड्राफ्टिंग न करे सघे, सेखड़ाट आहे। ड्राइवर आहे, सिखे थो, सेखड़ाट आहे, गाॾी सही न हलाई सघे, त उनखे माना चवंदासीं त फलाणो बंदो अञा अल्हड़ आहे, माना अञा मुकमल सिखियो न आहे, अञा सिखण वारे प्रोसेस में आहे। सो इहो आहे सिंधी लफ़्ज़। ऐं पहाके खे जेकॾहिं ॾिसंदासीं त अॼु जो पहाको जेको आहे उहो आहे, चवे थो पंहिंजे घोड़े जा पंध ऐं पंहिंजे गाबे जा ॾंद हर कंहिंखे सारिया पिया आहिनि। हाणे इहो पहाको जो मतिलबु आहे त हर माण्हू खे पंहिंजा हाल सारिया पिया आहिनि, कंहिं बि मौज़ू ते, कंहिं बि फील्ड में। मिसाल तौरु जेकॾहिं तव्हां शागिर्दु आहियो त तव्हां टेस्ट ॾेई ईंदो या को बि पेपर ॾेई ईंदो, जेकॾहिं बोर्ड जा पेपर आहिनि या यूनिवर्सिटी जा आहिनि, को बि आहिनि, उहो तव्हां पेपर ॾेई ईंदो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त मुंहिंजियूं मार्कूं केतिरियूं ईंदियूं। ऐं को बि दोस्त अगरि कमीशन जा पेपर आहे उहो ॾेई ईंदो त उनखे ख़बर पइजी वेंदी त मूं एसे कहिड़ो लिखियो आहे, मुंहिंजी रिटन जेको आहे उहो रिटन एग्ज़ाम्स कहिड़ा थिया आहिनि। त हर माण्हू खे पंहिंजा हाल सारिया पिया आहिनि। पंहिंजे घोड़े जा पंध ऐं पंहिंजे गाबे जा ॾंद हर कंहिंखे सारिया पिया आहिनि। हर कंहिंखे पंहिंजे माण्हू जी ख़बर हूंदी आहे त मूं में केतिरा दाणा आहिनि, जेको सिंधी में माण्हू चवंदो आहे न त बाबा टेस्ट वठूं ख़बर पवे थी केतिरे पाणी में आहे। या को बि अहिड़ो को बि कमु आहे उहो जेको माण्हू कराईंदो आहे त माण्हू इहो चवंदो आहे त बाबा ख़बर थो पए त बंदो केतिरे पाणी में आहे। त माना पंहिंजे घोड़े जा पंध ऐं पंहिंजे गाबे जा ॾंद हर कंहिंखे सारिया पिया आहिनि। सो पंहिंजो कमु ऐं उन कम में पंहिंजी एफिशिएंसी ऐं पंहिंजी एबिलिटी, पंहिंजी क़ाबिलियत जेका हूंदी आहे उहो हर माण्हू खे पंहिंजो पाण खे ख़बर हूंदी आहे त जेको आहे उहो आऊं इहो केतिरो कमु करे सघां थो। सो इहो हुयो अॼु जो पहाको ऐं अॼु जो लफ़्ज़। ऐं सुभाणे जे पहाके ऐं सुभाणे जे लफ़्ज़ में वरी मिलंदासीं।